एक ॿी अहम ख़बर अवांखे ॾींदासूं। खिपरो मां पुलिस जी कार्रवाई कई वई आहे। मंशियात सां भरियल गाॾी पकड़े ॿ जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। अवांखे अपडेट कंदालू। अहम ख़बर आहे खिपरो मां पुलिस कार्रवाई करे मंशियात सां भरियल गाॾी पकड़ी वई आहे। अवांखे अपडेट कंदालू। खिपरो पुलिस गिरफ़्तार मंशियात फ़रोशन मोहम्मद अली ज़ंगेजो ऐं आसिफ ख़ासकेली ते केस दाख़िल करे छॾियो आहे। अपडेट कयूं पिया। खिपरो पुलिस कार्रवाई कई आहे। मंशियात सां भरियल गाॾी पकड़े ॿ जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। गिरफ़्तार मंशियात फ़रोशन मोहम्मद अली ज़ंगेजो ऐं आसिफ ख़ासकाली ते केस दाख़िल करे छॾियो आहे। अवांखे आगाह कंदालू। अहम ख़बर आहे खिपरो पुलिस कार्रवाई करे मंशियात सां भरियल गाॾी पकड़ी आहे ऐं ॿिनि जवाबदारनि खे बि गिरफ़्तार कयो आहे। खिपरो पुलिस गिरफ़्तार मंशियात फ़रोशन मोहम्मद अली ज़ंगेजो ऐं आसिफ ख़ासकेली ते केस दाख़िल करे छॾियो आहे।